नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध में कोरोना वॻे वधीक 13 ॼणा फोत थी विया आहिनि। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 367 थी वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 24 कलाकनि दौरान 846 नवां केस बि ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरीन जो अंग 22,491 ते वञी पहुची वियो आहे। एतिरा केस ज़ाहिर थियण असांजी बेइतियादी जो नतीजो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ईद जे ॾियारे रिपोर्ट जारी करणु न पिए चाहियो, पर आवाम खे सूरत हाल खां आगाह करणु ज़रूरी आहे। लॉकडाउन में नरमी ऐं कोरोना खां बचण लाइ एहतियात न करण जा ॻरा नतीजा साम्हूं अचण लॻा आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध में कोरोना वॻे वधीक 13 ॼणा फोत थी विया आहिनि। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 367 थी वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 24 कलाकनि दौरान 846 नवां केस बि ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरीन जो अंग 22,491 ते वञी पहुची वियो आहे। एतिरा केस ज़ाहिर थियण असांजी बेइतियादी जो नतीजो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ईद जे ॾियारे रिपोर्ट जारी करणु न पिए चाहियो, पर आवाम खे सूरत हाल खां आगाह करणु ज़रूरी आहे। लॉकडाउन में नरमी ऐं कोरोना खां बचण लाइ एहतियात न करण जा ॻरा नतीजा साम्हूं अचण लॻा आहिनि।